असांजो लाड़काणे जो हिकिड़ो शाइर आहे सरकश सिंधी हुयो वरऊं, उनजो हिकिड़ो शेर आहे, हुजे को लम्हो थिए न गम को, हुजे महीनो सड़े न सीनो, न साल जो को सवाल आहे, समूरो जीवन बबाल आहे। त हक़ीक़त इहा आहे त इहा कैफ़ियत आहे सिंध जी। घटि सिंधी माण्हुनि खे के सुठियूं ख़बरूं, सुठा ॾींहं ऐं ख़ैर ऐं ख़ुशीअ जा लम्हा मुयसरु था थियनि। पर बहरहाल ज़िंदगी ईअं ई आहे ऐं ज़िंदगी मजमूओ आहे ॾुखनि ऐं सुखनि जी, चङनि ऐं मठाइनि जी, चङाइनि ऐं मठाइनि जी। त मजमूई तौर ते ही साल सिंध ऐं असांजे हमवतन साथियुनि जे लाइ ईअं सम्झो त 30-70 हो, माना 30% हिकिड़ियूं अहिड़ियूं उमेद अफ़ज़ा ऐं भलियूं ॻाल्हियूं थियूं ऐं वणंदड़ ऐं दिलि खे सुकून ॾींदड़ ॻाल्हियूं थियूं। पर 70% अहिड़ियूं ॻाल्हियूं हुयूं जंहिं सिंध जे तकलीफ़ में, बहरान में, मुसीबतुनि में वधीक इज़ाफ़ो कयो।